अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में मूंखे भली कार थो चऊं। नाज़रीन, इत्तेहादी हुकूमत जो मुद्दो पूरो थियण में हाणे 1.5 महीने खां बि घटि टाइम वञी बचियो आहे, पर हिन वक़्त ताईं जेको उन खां पोइ जेको ज़रूरी हिकिड़ो प्रोसेस हुजे थो निगरान सेटअप वारो, उन हवाले सां हिन वक़्त ताईं जेको उनजो अमली तौर ते चऊं असां एफर्ट्स नज़र घटि पियूं अचनि। उन जे लाइ जेको ज़रूरी हुजे थो त वज़ीर आज़म साहब ऐं ऑपोज़िशन लीडर जेके हिन वक़्तु राजा रियाज़ साहब आहिनि, उन विच में हिकिड़ी मशावरत थियणु तमामु ज़रूरी हुजे थो। उहो हिन वक़्त ताईं मशावरती अमल या का ॻाल्हि ॿोल उन मामले ते नज़र कोन आई आहे। उनखां सवाइ जेके इत्तेहादी हुकूमतूं आहिनि, इत्तेहादी पार्टीज़ आहिनि, ज़ाहिर आहे इत्तेहादी हुकूमत में 10 खां 11 जेके पार्टीज़ शामिल आहिनि, उन्हनि जो एतमाद हासिल करणु बि तमामु ज़रूरी हूंदो। उन्हनि जी जेका राय हूंदी उहा बि तमामु घणी अहमियत जी हामिल हूंदी इन सेटअप खे वठी करे, पर अञा ताईं उन्हनि सां बि कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल या मशावरत नज़र न पई अचे। हा, बाक़ी मुल्की सियासत जा जेके अहम फ़ैसिला आहिनि उहे दुबई में ज़रूरु उन्हनि ते ॻाल्हि ॿोल नज़र अचे पई ऐं उन वाले सां कुझु अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया त दुबई में जेके गुज़िरियल ॾींहंनि दौरान मियां नवाज़ शरीफ़ साहब, ज़रदारी साहब ऐं ॿियनि अहम अॻवाननि सां गॾिजी करे जेके अहम मुलाक़ातूं मशावरतूं थियूं आहिनि, उन्हनि में ज़रूरु इन्हनि मामलनि ते डिस्कशन थी आहे ऐं अहिड़ा इतला बि साम्हूं अचनि पिया त निगरान सेटअप तोड़े पावर शेयरिंग जो छा फार्मूलो बीहंदो, उन ते पिणु उते इतफ़ाक़ थी चुको आहे। ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहब जी वापसी जे हवाले सां बि खोड़ इतला साम्हूं अचनि पिया, ख़बरूं गर्दिश करनि पियूं त मियां साहब जी वापसी जे हवाले सां बि मामला फाइनलाइज़ थी चुका आहिनि, पर उन हवाले सां कॾहिं शयूं डिस्क्लोज़ थींदियूं, जीअं अवां सां शेयर कयोसीं त टाइम तमामु घटि बचियो आहे। उन हवाले सां जेके मामला आहिनि उहे तेज़ीअ सां अॻिते वेंदे नज़र न पिया अचनि, जंहिं करे कुझु ख़बरूं अहिड़ियूं बि गर्दिश करनि पियूं त हीअ हुकूमत अञा सिधो सोचे पई त निगरान हुकूमत जो जेको मुद्दो आहे उनखे अॻियां वधाइजे या फाइनेंशियल एमरजेंसी तहत हिन मामले खे इलेक्शन खे ई अॻियां खणी वञिजे, त हीअ समूरा मामला कहिड़े रुख ॾांहुं अॻियां वधंदा उन ते अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं। उन सां गॾोगॾु नाज़रीन, अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको आख़िरी गढ़ो उते बि असांखे सूरत हाल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अगेंस्ट नज़र आई। अॼु गिलगित बल्तिस्तान जा वज़ीर आला ख़ालिद खुर्शीद साहब जाली डिग्री वारे मामले ते नाअहल उन्हनि खे करार ॾिनो वियो आहे। उनखां सवाइ ॿी अहम डेवलपमेंट थी आहे, ओचितो ई ओचितो नेब तरमीमुनि में नाज़रीन खे डेवलपमेंट नज़र अचे पई त जेको जिस्मानी रिमांड हो 14 ॾींहंनि जो अॻु, हाणे उनखे वधाए 30 ॾींहंनि जो उनखे कयो वियो आहे। उन ते छा कीअं ॾिसनि पिया मामला जेके मुख़्तलिफ़ पार्टीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि, उनखे अॼु प्रोग्राम में फोकस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे जो तारुफ़ सां करायां थी, मूंखे कराची स्टूडियो में जॉइन किया है सीनियर सहाफ़ी अंतर्जा निगार नज़ीर लगारी साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में जो कि प्रोग्राम में शरीक हूंदा। उनखां सवाइ नाज़रीन कंवर दिलशाद साहब आहिनि, अॻूणो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन बि रहिया आहिनि ऐं हाणे नाज़रीन जेका हिन वक़्तु पंजाब अंदरि निगरान सेटअप हले पियो उन गवर्नमेंट जो हिसो बि आहिनि। वज़ीर आज़म जा सलाहकार आहिनि, वॾे वज़ीर जा सलाहकार आहिनि पंजाब में कानून ऐं पार्लियामेंट्री अफेयर्स ते, उन्हनि सां बि अॼु के प्रोग्राम में ज़रूरु फोकस कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। उनखां सवाइ नाज़रीन नवाब अली वसाण साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, उहे मूंसां गॾु जो कि प्रोग्राम में शरीक आहिनि। ऐं मियां अज़ीम साहब मुस्लिम लीग नून सां जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ते अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। मां सभिनी खे भली कार चवां थी ऐं मां सभिनी जे इजाज़त सां नज़ीर साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। खोड़ मामला हलनि पिया, बैक टू बैक डेवलपमेंट्स अचनि पियूं हिननि ईद जे ॾींहंनि में। IMF सां डील वारा जेके मामला हुआ उहे बि असांजे साम्हूं आया, कुझु सुठियूं ख़बरूं बि साम्हूं अचनि पियूं, पर पॉलिटिकल फ्रंट ते ॾिसूं पिया हीअ ख़ासि करे हीअ मामिलो त हाणे घटि वक़्तु वञी बचियो आहे, पर जे क़िस्म जूं एक्टिविटीज़ एक्सपेक्ट कयूं पियूं वञनि उहे नज़र कोन पियो अचनि निगरान सेटअप खे वठी करे। अवां कीअं ॾिसो पिया हीअ मामिलो, अव्हांखे नज़र अचे पियो त के टाइमली इलेक्शन या हिन साल इलेक्शन थींदे अव्हां ॾिसो पिया? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त आइन मूजिबि हिन साल इलेक्शन थियणु खपेनि, इन में को बि हुजत जी को ॻाल्हि कोन्हे, आइनी रस्तो ॿियो कोन्हे। तव्हां वटि इहो ई रस्तो आहे त जेकॾहिं हीअ हुकूमत पंहिंजी मुदत ते वञी टुटे थी त पोइ 2 महीननि खां पोइ इलेक्शन थींदो, जो कुझु ॾींहं अवल हुकूमत खे टोड़ियो वेंदो या हुनखे ख़तमु कयो वेंदो या हुन जॻह ते अवल त निगरान सेटअप जो बि सलाह मसइला थींदी ऐं वज़ीर आज़म लीडर ऑफ अपोज़िशन सां ॻाल्हाईंदो, प्राइम मिनिस्टर जो नालो ॾींदो ऐं हुनजो सेटअप जो नालो ईंदो त प्राइम मिनिस्टर केरु हूंदो ऐं उन खां अलावा इहो आहे त काबीना छा हूंदी। मुंहिंजे ख़्याल में काबीना शायदि जेको बि प्राइम मिनिस्टर हूंदो उहो पंहिंजी ठाहींदो, पर मां सम्झां थो त इहो सॼो सिस्टम जेको आहे उहो हलंदो ईअं त आइनी तक़ाज़ो ईअं आहे त हिकिड़ी ख़ासि मुदत लाइ उहो निगरान सेटअप अचे ऐं उहो निगरान सेटअप हुनजो माइंडेट इहो हुजे त इलेक्शन कराए। इलेक्शन कराइण खां पोइ जेको आहे सो हू हलियो वञनि ऐं उनखे जेको आहे सो नई जेके बि हुकूमत अचे, नई जेके बि पार्टी खटी अचे या पार्टी अचे या पार्टियुनि जो कोई अलायंस अचे, उहे वञी हुकूमत ठाहिनि
त असांखे अॻिते वधणु खपे ऐं हिते किथे बीह न रहणु खपे। ऐं हाणे तव्हां जीअं चओ था पिया, फ़िलहालु त कोई अहिड़ी शइ नज़र नथी अचे त जेको आहे सो कंहिं हुकूमत जे बारे में को सलाह मसइला थी हुजे, को वञी कंहिं ॻाल्हि कई हुजे। ऐं अञा इहो बि सेटअप आहे जेको पंजाब जो सेटअप आहे उहो अञा हले पियो, जेको उनखे वधीक थी विया आहिनि, 3 महीननि खां वधीक थी विया आहिनि। 3 महीननि में या 90 डेज़ में इलेक्शन न थिया, उन सां बि मसइला पैदा थिया आहिनि, आइनी मसइला बि पैदा थिया आहिनि। ऐं पर जेको आइन ते अमल करण वारा आहिनि, जेको आइन जी ताबीर करण वारा आहिनि, उन बि 90 ॾींहं खां अॻिते टपी लाइन ॾिनी हुई त भले अॻिते वञो। तव्हांखे इहो न आहे जेकॾहिं तव्हांखे फिज़िबल आहे तव्हां अॻिते हलिया वञो। अॻिते हले वञण जो जेको मसइलो हुयो उतां आयो। त हाणे मुंहिंजे ख़्याल में हे जेको सॼो सिस्टम ठाहिणो आहे, उन जे लाइ 12 अगस्त खां अवल जेकॾहिं असेंबली टुटे थी पोइ 3 महीननि जे लाइ सेटअप ईंदो, न त जेको आहे 2 महीननि जे लाइ ईंदो। जॾहिं जेसिताईं नई हुकूमत अचे, ऐं नई हुकूमत भारत इलेक्शन खां पोइ ई ईंदी, ऐं इलेक्शन जेको कराइणो आहे उन जी मुदत बि मुक़ररु आहे। तो जेको आहे सो या त हू 90 ॾींहं जे लाइ ठहंदी या 60 ॾींहं जे लाइ ठहंदी। सही। पर रईस साहब, जेके इहे इतला साम्हूं अचनि पिया, जीअं मां चयो त फ़िलहालु ज़ाहिर आहे असीं ॾिसूं पिया त काई एक्टिविटी नज़र कोन पई अचे हुकूमती फ्रंट ते। जेतोणीकि दुबई जे हवाले सां इतला साम्हूं अचनि पिया त उते जेके मुलाक़ातूं मामला थिया आहिनि, उते न रुगो निगरान सेटअप ते मामला फाइनल थिया आहिनि, पर उन सां गॾोगॾु निगरान सेटअप अंदरि बि पावर शेयरिंग हुजे पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग नून विच में, उन्हनि खे बि फाइनल कयो वियो आहे। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त निगरान सेटअप जेको बि अचे उनजो हिकिड़ो कमु हुजे त इलेक्शन फ्री फेयर एंड पार्शल इलेक्शन कराए, उनजी निगरानी करे। ऐं हुन में कोई अहिड़ी ॻाल्हि न हुजे जंहिंमें हू सम्झो वञे त बाबा इन इलेक्शन जी कहिड़ी क्रेडिबिलिटी आहे। तव्हांखे पंहिंजी क्रेडिबिलिटी खे बि एसर्ट करिणो पवंदो त हुनजी जेको आहे इलेक्शन जेकॾहिं थियनि पिया ऐं इलेक्शन यकीनन थियणा आहिनि, त उन्हनि खे जेको आहे सो हुन ट्रांसपेरेंसी हुजे, और जेकी बि हुकूमत अचे हू अचे ॾिसे त जेको इलेक्शन थियनि उन में माण्हू जेके अचनि था उहे खटे अचनि, ईअं न हुजनि त खटियल माण्हू जेका आहिनि सो हारिया पिया हुजनि। ईअं बि आहे, पर मां सम्झां थो ईअं थींदो रहियो आहे। हाणे असांखे उमेदु रखणु खपे त हाणे जेको आहे सो इलेक्शन में हाणे इहो रांदि घणो थी चुको आहे त पसंदि जा माण्हू आणण जी, पसंदि जा माण्हू जेका आहिनि सो न पसंदि थिया त उहे उन्हनि खे कढी छॾण जो इहो वक़्तु गुज़री चुको आहे। हाणे तव्हांखे हिकिड़ो माण्हुनि खे मैंडेट ॾियणो आहे, माण्हुनि खे हिकिड़ो आज़ादी ॾियणी आहे त हू पंहिंजो मैंडेट जेको आहे उहो करनि। ऐं हिन दौरान में तमामु घणी हवा उॾारी वई आहे, घणियूं शयूं थियूं आहिनि, पर मां तंहिं हूंदे बि सम्झां थो हाणे हिकिड़ो पाकिस्तान अहम मोड़ ते आयो आहे। हाणे ज़रूरी आहे त माण्हुनि खे हिकिड़ी अहिड़ी हुकूमत मिले जेकी माण्हुनि जा मसाला बि हल करे, मुल्क जा मसइला बि हल करे। मुल्क तमामु वॾे मसइलनि में आहे। नज़ीर साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे नवाब साहब अवां वटि अचां थी, कीअं ॾिसो पिया ऐं असांखे ॿुधाईंदो त दुबई में छा ते थियो आहे। हिन वक़्तु असां ॾिसूं था त मुल्क अंदरि त असांखे बज़ाहिर जेका सूरत हाल आहे, निगरान सेटअप जे हवाले सां का एक्टिविटी नज़र कोन पई अचे, न त इत्तेहादनि सां का मशावरत थी, का ॻाल्हि ॿोल थी, ऐं न ई जेको अहम जेको मुख्य जेको स्टेप हुजे थो ऑपोज़िशन लीडर सां मशावरत वारो, उहो बि असांखे नज़र न पियो अचे। छा ते थिए पियो उन हवाले सां? जेको लॻे पियो हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे, जेकी मूंखे हाणे तव्हांखे 15 साल खां पोइ कुझु वक़्तु नज़र ईंदो वेंदो ऐं निगरान सेटअप ॾिसो जेके करण वारा कंदा निगरान सेटअप पोइ ईंदो, ऐं जॾहिं उहो ॿिए कमु शुरू कंदो उन खां पोइ असीं ॿुधाए सघूं था इलेक्शन जेकी आहे 60 ॾींहंनि में थी थिए या 90 ॾींहंनि में थी थिए। पर मूंखे कुझु टाइम, थोरो टाइम अञा लॻो थो लॻे मूंखे। ऐं उन में ॾिसिजे कानून त चए थो त इलेक्शन 60 ॾींहंनि में या 90 ॾींहंनि में करायो, पर जेका IMF खां पैसा अची विया आहिनि, कुझु अचणा आहिनि, कुझु ॿियनि मुल्कनि खां कुझु पैसा अचणा आहिनि, पोइ मुंहिंजे ख़्याल में जेकी पाकिस्तान में एस्टेब्लिश थिए थी, जेकी डेवलपमेंट थिए थी, त उन में जेको आहे असांखे ॾिसणो पवंदो ऐं अॻिते अची सोचणो पवंदो त आया उन शयुनि खे कीअं अॻिते वधाइजे। पर हिन वक़्तु जेकी तव्हां जेकी दुबई जी ॻाल्हि कई या मुलाक़ात जी ॻाल्हि कई, उहा मुंहिंजे ख़्याल में इनखे घणो वधायो वियो आहे, घणो इहो चयो थो वञे त इन जूं वॾियूं उॾारियूं थियूं या हीअ थियूं, पर ज़ाहिरी आहे लीडर आहिनि हेॾा पाकिस्तान पीपल्स पार्टी असवली ज़रदारी आहे, होॾो नवाज़ शरीफ़ आहे, होॾो मरियम नवाज़ आहे, हेॾो बिलावल भुट्टो ज़रदारी आहे। मुलाक़ातूं ज़ाहिरी आहे लीडरनि जी थींदियूं रहंदियूं, पर इहा का तस्दीक नथी करे सघिजे त हुननि जो कहिड़ी ॻाल्हि ते इतफ़ाक़ थियो आहे या कहिड़ी ॻाल्हि ते न थियो आहे। त
ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहींदी त गुलाम भुट्टो ज़रदारी साहब जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को वज़ीर आज़म थिए। इन जे करे के ॾिसो पहिरियों नून लीग जी हुकूमत आई, वरी पीटीआई जी हुकूमत आई, वरी हिन वक़्तु बि वज़ीर आज़म जेको आहे नून लीग जो आहे। ज़ाहिरी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हेॾी वॾी पार्टी आहे, क़ुर्बानी ॾिनियूं इन जमहूरियत लाइ, इन मुल्क लाइ। त मुंहिंजे ख़्याल में राइट हर को पाकिस्तान पीपल्स पार्टी जो खणिजे थो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई वज़ीर आज़म जी गुलाम भुट्टो ज़रदारी साहब आहे थिए। त हाणे हुन में अञा हिन में मूंखे जेको लॻे पियो त कोर्ट लाचार ईंदा ऐं अॻु में त ॾिसिजे त जेको निगरान सेटअप अचे थो उहो कहिड़ो थो अचे, उहो छा थो चाहे, उन खां पोइ 8-10 ॾींहंनि में निगरान सेटअप खां पोइ ख़बर पवंदी त वधीक छा कजे, छा ॾिसिजे त पोइ उन खां पोइ ई ॻाल्हाए सघिजे थो। ऐं अॻु में बि वज़ीर आज़म इहो ई चयो आहे त इलेक्शन जो कमु आहे इलेक्शन कमीशन जो आहे। इलेक्शन कमीशन जो कमु ज़ाहिरी आहे उहा ॾिसंदी ईंदी, उहो जेको टाइम फ्रेम ॾींदी त ज़ाहिरी आहे उहो त जेको हुनखे मिलंदो त उहो ई थींदो। त उन में ई सॼो मूंखे लॻे पियो त जेको आहे पोइ वाज़िह थींदो त इलेक्शन कॾहिं ॾिसे या निगरान सेटअप जो केरु वज़ीर आज़म थींदो, कानो केरु पियो थिए, उहो बाद में ख़बर पवंदी। ठीक नवाब साहब दुरुस्त फरमायो तो इलेक्शन के कमीशन के ज़ाहिर आहे तारीख़ ॾियणी आहे, पर उन खां अॻु जेके कम हुकूमत के करणा आहिनि उहे नज़र छो न पिया अचनि, या असीं ईअं सम्झूं त का जल्दी कोन्हे हुकूमत खे, छोकी मुख़्तलिफ़ जेके मामला नज़र अचनि पिया उनमां खोड़ तासुर पैदा थियनि पिया। मियां अज़ीम साहब, ये सवाल आपके सामने रखूंगी। आपने सुना नज़ीर साहब का और नवाब वसान साहब का मौक़िफ़, आप क्या बताएंगे हमें, क्योंकि इससे पहले ज़ाहिर है इलेक्शन कमीशन का जो काम है वो उनको करना है, वो तारीख उनको देनी है, लेकिन उससे पहले जो हुकूमत ने करना है वो क्यों नज़र नहीं आ रहा। निगरान सेटअप के क़याम के हवाले से जो अमली एक्सरसाइज नज़र आती है वो इस वक्त तक नज़र नहीं आ रही। क्या हुकूमत को कोई जल्दी नहीं है इस सिलसिले में? जी देखें, सबसे पहले तो जो आपका सवाल है उसमें कि हुकूमत को जल्दी है या नहीं, देखें वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब ने पिछले दिनों में बाकायदा बड़ी क्लियर स्टेटमेंट दी है कि हमने अपनी मुद्दत पूरी करके हमने यहाँ से चले जाना है और इंटरिम गवर्नमेंट का सेटअप आएगा। ये बात तो बाकायदा वज़ीर आज़म साहब ने स्टेटमेंट दे दी है। और उसके साथ साथ जो एक्ट अभी जो इलेक्शन कमिश्नर साहब को जो इख्तियारात मिले हैं कि इलेक्शन की डेट जो है वो इलेक्शन कमिश्नर ने देनी है, ये एक कानून पास हो चुका है जो। अच्छा, दूसरी ये बात है कि इलेक्शन करवाने का जो मामला है वो इंटरिम गवर्नमेंट का और इलेक्शन कमिश्नर का मामला है। जहां तक हमारा जो पीडीएम का मामला है, पीडीएम बिल्कुल हम अंडर प्रोसेस में है और मशावरत को प्रोसेस में रखा हुआ है और इंटरिम गवर्नमेंट के लिए बिल्कुल पीडीएम की मशावरत जारी है। और दुबई के अलावा यहाँ मुल्क के अंदर कोई इन मामलात पर कोई प्रोसेस आगे बढ़ा है? आपने कहा अंडर प्रोसेस है, तो यहाँ तो कुछ नजर नहीं आ रहा। दुबई, देखिए मैं आपको बताता हूँ, दुबई के अंदर जो हमारी पार्टी की और पीडीएम की बात है, देखें जो मियां मोहम्मद शहबाज शरीफ साहब वज़ीर आज़म पाकिस्तान है, उनके कायद भी मियां नवाज शरीफ साहब हैं। हमारे पार्टी के कायद मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब हैं। तो मियां मोहम्मद नवाज शरीफ साहब के साथ ज़ाहिरी बात है वो हमारे लीडर हैं और मुल्क की सूरत हाल जो है और जो दुबई में आप कह रहे हैं कि वहाँ पे नज़र आ रही है और पाकिस्तान में नज़र नहीं आ रही, तो दुबई के अंदर ही अबू धाबी के अंदर वसाक़े जमहूरियत भी हुई थी बेनज़ीर के साथ। तो ये दुबई वाली जो बात है वहाँ पे बिल्कुल जरदारी साहब, बिलावल भुट्टो साहब, ये एक मशावरत, इसमें ये नहीं है कोई इंटरिम गवर्नमेंट का उनके साथ मशावरत चल रही है, उनके साथ और भी सारे मामलात मुल्की सतह के ऊपर होते रहते हैं। और दुबई में वो आए हैं, जाहिर बात है कि वो हमारे कायद हैं और पीटीएम का मुस्लिम लीग नून के वज़ीर आज़म है, तो जाहिर बात है उनके साथ वो कायद हैं हमारे, तो उनके साथ तो मीटिंग होनी है। जहां तक पाकिस्तान की बात है, सबसे पहले पाकिस्तान में ये मसला था, IMF के साथ जो मुआहदा था वो सबसे जरूरी था, वो इंटरिम गवर्नमेंट से भी जरूरी था, वो आइंदा इलेक्शन से भी जरूरी था। मुल्क को डिफॉल्ट होने से बचाने के लिए सबसे ज्यादा मसरूफियत हमने वहां पे रखी हुई थी अपनी, जो पूरे पाकिस्तान को इस बुरान से बाहर निकालने की हम जो कोशिश कर रहे हैं हम जी। अब इलेक्शनों का जो बात है, जाहिर बात है आगे मुहर्रम भी आने वाले हैं और अगले महीने हुकूमत भी जाने वाली है।
तो ये इंशाल्लाह ताला आपको और चंद दिनों के अंदर जो आप बात। ठीक मियाँ साहब, हमारे साथ कौन दिलशाद साहब भी हैं। कौन दिलशाद साहब जी, ठीक मियाँ साहब, इसी बात को आगे बढ़ाते हैं। कौन दिलशाद साहब ने भी ज्वाइन किया है, नाज़रीन गुणा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन में रहिया आहिनि, सलाहकार आहिनि पंजाब गवर्नमेंट में कानून है पार्लिमानी अफेयर्स के हवाले से। कंवर साहब, आपको भी वेलकम करती हूँ इस प्रोग्राम में। मेरे साथ नज़ीर लगारी साहब, नवाब हसान साहब, मियाँ अजीम साहब मौजूद हैं। कहिएगा, डिस्कशन इस वक्त हो रही है निगरान सेटअप के हवाले से, आने वाले इलेक्शन के हवाले से कि वो हो रहे हैं, साल हो रहे हैं टाइम पर या नहीं। आज की तारीख में सब अवामिल सामने रखते हुए कहिएगा, आप देख रहे हैं इलेक्शन होते हुए? अरे मुझे तो बड़ा मुस्बत अंदाज में इलेक्शन होते हुए इसलिए नजर आ रहे हैं कि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने अपनी तमाम तैयारियां मुकम्मल कर ली है और कुछ मरहले ऐसे बाकी हैं जिनके मामले में काम हो रहा है। सबसे बड़ी अहम बात यह है कि उन्होंने पार्टी सिंबल की दरख्वास्त तलब कर ली और 19 जुलाई तक दरख्वास्त जो है वो उसकी लास्ट डेट है। और तहरीक इंसाफ के साथ साथ बाकी जो पार्टी हैं, मसलन पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन है, पाकिस्तान पीपल्स पार्टी है, उन्होंने सिंबल के लिए अपनी दरख्वास्त जमा करवा दी। एक बड़ी पार्टी है। नंबर 2, तमाम सूबों में इन्होंने अपने रिटर्निंग ऑफिसरों की अपॉइंटमेंट जो है वो तमाम लिस्टें मंगवा दी है। चंद रोज में रिटर्निंग ऑफिसरों की अपॉइंटमेंट हो जाएगी ताकि उनको काम सुपुर्द कर दिए जाए। तो 580 सूबाई असम्बली के लिए रिटर्निंग ऑफिसर हैं और 266 जो हैं वो कौमी असम्बली के लिए रिटर्निंग ऑफिसर। उनकी तमाम लिस्टें तैयार हो गई है। चारों सूबाई हुकूमतों ने अपने अपने इंतजामिया की तरफ से, यानी डिप्टी कमिश्नर, एडिशनल डिप्टी कमिश्नर ही रिटर्निंग ऑफिसर होंगे। जुडिशरी ने अपने ऑफिसर देने से माजरत कर दी थी। नंबर 3, आपकी बड़ी अहम बात यह है कि 2 पॉइंट आते हैं। अगर 12 अगस्त को असम्बली डिजॉल्व होती है कौमी असम्बली और 15 अगस्त को होती है सुबह सिंध की और बलूचिस्तान की, तो फिर ये इलेक्शन हो जाएंगे 60 दिन में। और इसी तरह से अगर इन्होंने 1 हफ्ता पहले, 10 दिन पहले अगर असम्बली डिजॉल्व कर दी तो फिर 90 दिन का उनको मोहलत मिलती है। उसके लिए आप 10 नवंबर समझ लें। अगर ये 60 दिन के अंदर असम्बली डिजॉल्व हो जाती है तो आप 10 और 15 अक्टूबर के दरमियान इलेक्शन हो जाएंगे। ये इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी कर देगा। ये सारे मामला तो इलेक्शन कमीशन अपने तौर पर तैयारी मुकम्मल कर रहा है। अब अगर कोई ऐसी कोई नागजीर हालात पैदा हो जाए, कोई नादादर की सूरत हाल पैदा हो जाए, लेकिन मुझे नजर नहीं आ रहा 9 मई के बाद जिस तरह से हमारी अस्करी क़यादत ने एक्शन लिया है सिविल गवर्नमेंट के साथ मिलकर, तो आइंदा ऐसी कोई नादादर की सूरत हाल पैदा नहीं होगी। तो मुझे तो मुस्बत अंदाज में इलेक्शन होते हुए नजर आ रहे हैं। या तो 15 नवंबर से पहले हो जाएंगे या 15 अक्टूबर से पहले हो जाएंगे। ये इलेक्शन हो जाने हैं, हम मुस्बत अंदाज में सोच रहे हैं। ठीक, तो मियाँ साहब की वापसी की भी बड़ी बातें हो रही हैं, बड़ी तैयारियां उस सिलसिले में भी हो रही हैं। उसके बाद आप देखते हैं, क्योंकि मियाँ साहब की अभी वापसी की तारीख तो बिलाखिर वाज़ेह नहीं, लेकिन कुछ मतजाद इतलाएँ कि वो 14 अगस्त या फिर सितंबर के मंथ बताया जा रहा है। तो आप समझते हैं कि वो पार्टीज का जो तैयारी वाला होगा वो भी आप समझते हैं कि नवंबर से पहले, या जैसे आपने कहा कि मिड अक्टूबर, वो मामला तय होते हुए देख रहे हैं आप? देखिए, नवाज शरीफ पाकिस्तान कौमी लीडर है। उनके लिए सबसे बड़ी अहम बात यह होगी कि चूंकि उनको सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के जस्टिस अफसर शहीद खोसा की सरबराही में जो बना था बेंच, उनको ताहयात नाहिल करा दिया। अब ये पार्लियामेंट ने एक एक्ट पास कर दिया जिसमें ये कहा गया है कि ताहयात की नाहिली खत्म कर दी गई है और 5 साल की मुद्दत का तयन किया गया है। इसके लिए सबसे बड़ी जरूरी बात यह होगी कि मियाँ साहब जो है नेशनल लीडर है पाकिस्तान के, काबिल एहतराम शख्सियत है, तो उनको चाहिए कि अपने वकरा से मशवरा कर रहे होंगे, ऐसी बात तो नहीं है, वो अपने सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में नजर सानी की दरख्वास्त जमा कराएं अपील की सूरत में। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जब उनको अपना हुक्म जो अपना जो फैसला किया था ताहयात नाहिली का वो वापस लेगी तो तब वो इलेक्शन में हिस्सा ले सकेंगे, क्योंकि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान का फैसला अभी बरकरार है। उसके लिए इनके रास्ता दे दिया गया, आईनी रास्ता दे दिया गया। 184(3) के तहत अपनी नजर सानी की दरखास्त देने के लिए इनको बाकायदा महफूज रास्ता मिल गया सबको, जहली तरीन दिया इतने भी लोग हैं। लेकिन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान से रजू करना लाजमी होगा अपने, ताकि फैसला जो है वो उस पर वो नजर सानी करके वापस ले लें या कागज करा दे दें।
ये बड़ा जरूरी है। उस पर मेरा ख्याल है कि मियाँ साहब इस पर अपना गौर खोज कर रहे होंगे, उनकी दाद टीम है, बड़े बड़े काबिल तरीन वक्ता उनके साथ खड़े हैं, तो वो उनको कोई ना कोई रास्ता दिखा देंगे। लेकिन मेरी नाकिस राय में उन्हें सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान से अपील करनी पड़ेगी। ठीक इसी बात को आगे बढ़ाएंगे। नज़ीर साहब, अवां छा राय दींदो? कुंवर साहब त ॾाढा होपफुल आहिनि त इलेक्शन उनखे नवंबर में नज़र अचे पई थींदे, ऐं हू ॼाणाइनि पिया त इलेक्शन कमीशन जे हवाले सां तयारी मुकमल आहे। ॿिए पासे जी तयारी अव्हांखे नज़र अचे पई हुकूमत जी? ॿिए पासे छा थींदी? हुकूमत छा करिणो आहे? हुकूमत रुगो पंहिंजी मुदत पूरी करे हुनखे हटी वञिणो आहे। हुनखे पंहिंजी मुदत वधाए कोन था सघनि। क़ौमी असम्बली पंहिंजे पाण पंहिंजी मुदत खे वधाए कोन सघे, हुन आइन में गुंजाइश ई कान्हे। जेकॾहिं वधाए कोन थी सघे त माना हुनखे टोड़णो आहे। हुन वटि हिकिड़ो ऑप्शन आहे त 2 ॾींहं 3 ॾींहं अवल टोड़नि त 3 महीना मिली वेंदा तयारी जे लाइ, कंपेन जे लाइ, सियासी कंपेन जे लाइ। जेकॾहिं हू आइन मौक़े ते टोड़ींदा त पोइ हुनखे 2 महीना मिलंदा, पर वधाए कोन था सघनि पंहिंजी मुदत खे। हाणे हुनखे करिणो आहे। हुकूमत हिन महिल ईद जी मोकिलियूं हुयूं, सही ॻाल्हि आहे। होॾे सलाह मसलत हले पई दुबई में, उहा बि सही ॻाल्हि आहे त हू वॾा लीडर जेके आहिनि पाण में ॻाल्हाइनि पिया, उन खां पोइ हू ॻाल्हाए चुकिया आहिनि या हुन में कोई शयूं तइ थियूं आहिनि न थियूं आहिनि, इहा ख़बर न आहे। पर इलेक्शन जे बारे में मुंहिंजे ख़्याल में ॿई पार्टियूं आहिनि त इलेक्शन थियणु खपनि। मुल्क में इलेक्शन जेको आहे उहो असांजो हल आहे, छो त सियासी इस्तेहकाम असां लाइ ज़रूरी आहे। तव्हांखे माण्हुनि खे बि मुतमइन करिणो आहे, आलमी बिरादरी खे बि मुतमइन करिणो आहे, सॼी दुनिया खे मुतमइन करिणो आहे त असीं लिजिटिमेट गवर्नमेंट आहियूं। हाणे जेकॾहिं हे मुदत खां पार टपी वेंदी हुकूमत इहा जेका आहे, सो त हू लिजिटिमेसी उन्हनि जी क्वेश्चन थींदी न त हे कहिड़े हिसाब सां वेठा आहिनि। जेकॾहिं निगरान जेकॾहिं हे एमरजेंसी लॻाइनि त उन लाइ साबित करिणो पवंदो त हिन खे लाइ हुकूमत हलाइणु नामुमकिन थी वियो आहे या अलाह न करे मुल्क ते को हमिलो थी वियो आहे। इन करे जेको आहे सो एमरजेंसी लॻाइणु ज़रूरी आहे। एमरजेंसी जी हालतूं आहिनि ई कोन। ऐं उन खां पोइ तव्हां वटि हिकिड़ी हालत आहिनि त इलेक्शन करायो, तव्हां इलेक्शन करायो। इलेक्शन जे लाइ इहो आहे त तव्हां जेकॾहिं असैम्बली टोड़ियो त 2-3 ॾींहं अवल त पोइ जब 3 महीना तव्हांखे मिली वेंदा, तव्हां कंपेन कयो ऐं इलेक्शन में जेको आहे सो कयो। हालतूं छो इहे थियूं? हालतूं ईअं थियूं आहिनि त 9 मई वारो वाक़ियो थियो आहे। वाक़े खां पोइ जेको आहे सो हालतुनि में मुंझारो आयो आहे ऐं अहिड़ो कॾहिं थियो ई न हुयो पाकिस्तान में। अहिड़ो कमु कॾहिं बि न थियो आहे। वॾा वॾा वाक़िया थिया आहिनि, वॾियूं वॾियूं शयूं थियूं आहिनि, ईअं को कोन थियो। तंहिं करे जेको आहे सो मां सम्झां थो त इलेक्शन पंहिंजे वक़्तु थींदो ऐं वक़्तु उहो आहे त नवंबर में थींदो या अक्टूबर में थींदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन उन खां अलावा असीं असैम्बली हिन असैम्बली जी मुदत वधाए कोन था सघूं। केर बि आहिनि उनजी इजाज़त कोन थो ॾे। ठीकु, पर साहिबु हाणे इहो बि ॿुधाइजो त उन खां अॻु जेको इंटरिम सेटअप अचिणो आहे, ज़ाहिर आहे इतिहादी हुकूमत आहे, उन में खोड़ पार्टी शामिल आहिनि, उहो अव्हांखे लॻे पियो त स्मूथ प्रोसेस हूंदो या उन में अव्हांखे लॻे पियो त के इख़्तिलाफ़, के ख़्वाहिशूं, के फरमाइशूं, इहे मामला नज़र अची सघनि था? अवल बि ठाहींदा रहिया। मेरे ख़्याल में जॾहिं निगरान हुकूमत ठहंदी रही आहे तो सभिनीनि जी सलाह सां ठहंदी रही आहे। हाणे बि सभिनीनि जी सलाह सां ठहंदी ऐं जेके फ़रीक़ आहिनि उन्हनि खे जेको आहे सो एतमाद में वरितो वेंदो। जेके पार्टियूं इक़्तिदार में आहिनि उनखे, जेके पार्टियूं जेके आहिनि पार्लिमानी अपोज़िशन में आहिनि उन में मुमकिन आहे त पार्लिमानी अपोज़िशन खां ॿाहिरि बि वञनि। इहो बि थियणु खपे। जेकॾहिं आहे पॉसिबल त हिननि खे पार्लिमानी अपोज़िशन में फ़र्ज़ु कयो की पार्टी न आहे, जमात इस्लामी में जी आहे, पार्लिमानी पार्टी त आहे, हुन में पार्लियामेंट जा मेंबर त आहिनि ऐं जेकॾहिं हुनजी लीडरशिप सां मसइलो करिणो आहे त करणु खपे। ऐं ईअं बाक़ी पार्टियुनि सां जेकॾहिं अपोज़िशन में आहिनि उन्हनि सां सलाह मसलत करणु खपे, मशवरो करणु खपे। पर मशवरो मैंडेटरी न आहे, बाइंडिंग न आहे। बाइंडिंग इहा आहे त प्राइम मिनिस्टर ऐं लीडर ऑफ अपोज़िशन पाण में मशवरा कनि ऐं फ़ैसिलो कनि त केरु हूंदो। ऐं जेकॾहिं हुननि में ठाह नथो थिए पोइ जेको आहे सो उहो थींदो त जेको आहे सो इलेक्शन कमीशन वञी फ़ैसिलो कंदो। पोइ मामिलो इलेक्शन कमीशन ॾे हलंदो, हू प्राइम मिनिस्टर खे नामज़द कंदो, पोइ प्राइम मिनिस्टर पंहिंजी काबीना ठाहींदो। जेको बि थींदो मुंहिंजे ख़्याल में अॻुवल इहो थींदो रहियो आहे। पहिरीं प्रैक्टिस न आहे। 2012 वारी इलेक्शन में जेको थी उहो त जनरल मुशर्रफ करे, उन खां पोइ 2008 में निगरान हुकूमत ठही आहे, 2013 में निगरान हुकूमत ठही आहे, 2018 में निगरान हुकूमत ठही आहे। को मसइलो पैदा न थियो आहे, हाणे बि को मसइलो न पैदा थियो। ठीकु, त पोइ कॾहिं पिया शुरू कयो इहो आगाज़ कॾहिं थींदो नवाब साहब? जेको मैंडेटरी स्टेप आहे त ऑपोज़िशन जेको लीडर आहे ऐं वज़ीर आज़म साहब विच में मशावरत थिए, उहो कॾहिं खां प्रोसेस असांखे नज़र अचणु शुरू थींदो? ऐं कहिड़ी रीति मामला दुबई में जेके मामला तइ थिया आहिनि, खोड़ ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, उहे मामला कॾहिं वाज़े थींदा त उते छा तइ थिए पियो?
इन में जेको 22 तारीख़ 22 अगस्त जेको आहे टाइम पीरियड ख़तम पियो थिए ऐं मूंखे जेको लॻी पियो जा जेको मुंहिंजी नज़र आहे त 11 तारीख़ ते शायदि इंटरव्यू ख़तम कंदा पूरे मुल्क जो ऐं उन खां पोइ 11 तारीख़ ख़तम थींदो उन 22 तारीख़ इन जो सेटअप या 11 तारीख़ शाम जो सेटअप सॼो निगरानी अची वेंदो उहो मुंहिंजे घर में तय थी चुको आहे ऐं उहो थी सघे थो मुशावरत थी हुजे वॾनि सियासी पार्टियुनि जी पीडीएम जी सभिनी मिली करे हिकिड़ो तय कयल हुजे हाणे ॾिसो सुनो उन ॻाल्हि खे आहे त अॻु में त निगरानी सेटअप अचे ऐं उहा ख़बर तव्हांखे पवंदी असांखे पवंदी मतिलबु जेको आहे ही अची वियो आहे निगरानी सेटअप उन खां पोइ ई ख़बर पवंदी त इलेक्शन जो जीअं इलेक्शन आहे इलेक्शन कानून त चए थो त पंहिंजे टाइम ते मुक़ररु थिए पर तव्हांखे पाण ख़बर आहे त कानून जी हिन मुल्क में घणी लताड़ थी आहे कानून खे कॾहिं मञियो वेंदो आहे कॾहिं न मञियो वेंदो आहे त उन में इहे शयूं आहिनि सभु पर हाणे असली ॻाल्हि इहा आहे कि मुल्क जी बहितरी हिन में आहे टाइम ते इलेक्शन थिए ऐं मुल्क जेकॾहिं तव्हां चाहियो था सभु चाहियूं था तरक़ी थिए त इन जो हल इलेक्शन आहे इलेक्शन में ई माण्हू अॻिते वधंदो ऐं इलेक्शन जे प्रोसेस में ई ईंदो ऐं तरक़ी मुल्क जी स्थिति ऐं मुल्क पंहिंजे हिन ते कामयाबु थींदो तो हाणे उन में ॾिसजे हाणे ॾिसो त हाणे हिन वक़्तु जेके हालात आहिनि तव्हांजे साम्हूं हिन मुल्क जा हितां जे माण्हुनि जा उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि उहे इन जे करे साम्हूं आहिनि त ज़ाहिरी आहे हितां जो आवाम थोरी हेॾे सैलाब खां पोइ थोरो तकलीफ़ में आयो आहे पूरे मुल्क जो अवाम तो हाणे उन लाइ तव्हां पाण हाणे अॻु में पैसा अचणु शुरू थी विया आहिनि ॿियनि क़ौमुनि थी विया आहिनि मुल्क जॾहिं बहितरी तरफ़ अञा न वियो आहे अञा बीठो त उन खां पोइ ई सोचे सघिजे थो त छा थींदो ज़ाहिरी आहे हेॾो वॾो नाई महल ते जेको हेॾा वाक़िया थिया आहिनि या हेॾो वॾो सिलसिलो थियो आहे ऐं जेको फौजी इदारनि ते ऐं काइदातुनि जे घर ते जेके हमला थिया आहिनि उन्हनि जो त हल थियणो आहे उन्हनि जो त सेटअप अचिणो आहे त उन खां पोइ इलेक्शन पे माण्हू ईंदो हाणे असली छा आहे त असली जेको मेन मसइलो आहे जेको वॾो 200 बॉम्ब हणनि फौजी जेके हिननि ते हमला कया विया हाणे उन्हनि जो त एॾो जेको दुश्मन न करे सघिया थी पोइ हिननि करे ॾेखारियो त उन में त ज़ाहिरी आहे केस हलण में या इन में बि टाइम लॻंदो ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असीं सभु चाहियूं त इंशाअल्लाह इलेक्शन टाइम ते थिए ऐं मुल्क तरक़ी करे अॻिते त उहो हल थी सघे थो बाक़ी हाणे असीं चाहियूं त सुभाणे इलेक्शन जा करीं उहो वरी 12 मई खां पोइ ख़बर पइजी सघंदी सही त इलेक्शन कॾहिं थी थिए ऐं कीअं कॾहिं असीं अॻिते वधंदासीं। ठीक नवाब साहब मियां अज़ीम साहब ये भी बताइएगा कि कुछ ऐसे भी इत्तलात थी कि पंजाब के अंदर सीट एडजस्टमेंट के हवाले से मुस्लिम लीग नून और पीपल्स पार्टी में मामलात हतमी मराहल में दाखिल हुए हैं उस पर भी अपडेट दीजिएगा कि क्या तय हो रहा है पावर शेयरिंग के हवाले से क्या फार्मूला नज़र आ सकता है और ये भी ज़रूर बताइएगा कि पीपल्स पार्टी के पास क्या है नून लीग को ऑफर करने के लिए खास करके पंजाब के अंदर। जी आपने मेरे साथ सवाल किया जी 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 मियां साहब मेरी आवाज़ अब आप तक पहुंच रही है जी जी अभी पहुंच रही है आपकी मैंने स्टार्ट में बात नहीं सुन सका इसलिए मैं आपसे दोबारा मैं देखिए आपने जो सवाल किया है कि सीट एडजस्टमेंट बिल्कुल देखें जब इलेक्शन आते हैं तो सीट एडजस्टमेंट की बिल्कुल बात होती है और ये जमहूरी हक है और एक दूसरे से आगे निकलना हर पार्टी का हर बंदे का राइट है और वज़ीर आज़म बनना ये भी हर पार्टी का ख्वाहिश होती है और ज़ाहिरी बात है नंबर गेम की ये खेल है तो ये एक जरदारी साहब की भी यही कोशिश है कि वो जनूबी पंजाब के अंदर बिल्कुल वो काम कर रहे हैं अब सेंट्रल पंजाब में भी वो आना चाहते हैं और नून लीग के साथ उनके बिल्कुल मुज़ाकरात जारी हैं और भी पार्टियों के हैं और सबसे बड़ी जो बात है इस वक्त ये पाकिस्तान की हिस्ट्री में जो पीडीएम की हुकूमत बनी है 11 जमातों की और ये 11 जमातें ही मिलके बैठ के आइंदा इलेक्शन का प्लान कर रही हैं इसमें कोई दो राय नहीं है और ये अल्लाह का शुक्र है कि ये सारी जमातें मिल के जहाँ तक मुल्क को पहुँचा दिया गया था वहाँ से वापस लाने की पूरी हम कोशिश कर रहे हैं। आप देख लें कि 2018 में जब नून लीग की हुकूमत को जब पीडीएम की हुकूमत में जब वज़ीर आज़म बने
तो उस वक्त आप देख लें इमरान खान साहब को जो पाकिस्तान मिला था तो खजाने में कितने अरब डॉलर थे, और हमारे जो दर मुबादला था और मुल्क को हमने उस वक्त 2018 में हमने तो IMF से खैरबाद कहने के प्लान हमने किए हुए थे। लेकिन बहरहाल अभी जो IMF के साथ हमने मुआहदा किया है ये 9 महीने का स्टैंड बाई, तो इसमें भी आप देख लें कि PDM की सारी मशावरत से ये काम हुआ है। PDM की मशावरत से इंटरिम गवर्नमेंट बनेगी, PDM की मशावरत से ही आइंदा जो इलेक्शन है, सीट एडजस्टमेंट है, उसकी भी हम सारे उसका प्लान करेंगे। और सबसे जो अहम हमारे एजेंडे के ऊपर सबसे ऊपर जो पॉइंट है वो 1 पॉइंट एजेंडा है कि तमाम पार्टियों से बालातर मुल्क को रखें, पार्टियों को बालातर ना करें, मुल्क को बालातर समझें। तो जरदारी साहब भी एक मुस्बत सोच के साथ आगे बढ़ रहे हैं, और बिल्कुल मियां नवाज शरीफ साहब के साथ ये और शहबाज शरीफ साहब के साथ PTI की भी और दूसरी पार्टियों की भी ये मशावरत का प्रोसेस जारी है सीट एडजस्टमेंट का। और जहां तक आपने दूसरा ये सवाल किया है कि जो पीपल पार्टी नून लीग को क्या दे सकती है, देखें पीपल पार्टी जी मियां साहब मेरी आवाज आप तक पहुंच रही है? जी जी, मैं ये कह रहा था कि मेरी आवाज रुक गई थी। मैं ये कह रहा था कि आपका सवाल था कि पीपल पार्टी ने मुस्लिम लीग नून को क्या देना है। देखें, अगर सीट एडजस्टमेंट की बात होगी तो जाहिर बात है हमारे लिए सिंध है और उनके लिए पंजाब है, तो बहुत सारे ऑप्शन हमारे पास मौजूद हैं कि अगर वो पंजाब में आना चाहते हैं तो हम सिंध में भी जाना चाहते हैं। तो ये तो एक बात सारी अयां है पूरे पाकिस्तान के सामने कि मुस्लिम लीग नून को सिंध में जाने की ज़रूरत है और पीपल पार्टी को पंजाब में आने की ज़रूरत है। लेकिन मैं ये समझता हूँ जो नेशनल लेवल पे पार्टियां हैं, इनकी तमाम पार्टियों को पूरे मुल्क के अंदर इनके नुमाइंदे होने चाहिए और मुल्क ही की नुमाइंदगी करनी चाहिए। जैसे कि अभी आप देख लें कि कराची के अंदर MQM पार्टी है, तो हमारी तो ये ख्वाहिश है कि MQM भी पूरे पाकिस्तान के अंदर, पंजाब के अंदर भी उनकी सीटें होनी चाहिए, KPK के अंदर भी होनी चाहिए। और जब पूरे पाकिस्तान के अंदर चारों सूबों के अंदर तमाम पार्टियों की सीटें होंगी तो एक कौमी सोच बनती है, और कौमी सोच जब बनेगी और फिर हम मुल्क को आगे लेके जा सकते हैं, क्योंकि कौमी सोच से ही हर इंसान, हर शख्स जो है इस वक्त पाकिस्तान के अंदर, चाहे कोई पार्टी का सरबराह है, चाहे कोई आम आदमी है, चाहे किसी भी शोबे में बैठा हुआ है, तो मेरी उन सब से यही गुजारिश है कि अपने स्टेटस को नीचे लेके आए और मुल्क के स्टेटस को ऊपर लेके जाने की फिक्र और गौर करें। और इसमें सबसे ज्यादा अहम रोल जो इस वक्त PDM का है, और इसी एजेंडे के ऊपर हम काम कर रहे हैं कि मुल्क को हमने कैसे आगे लेके जाना है। और आप देखें कि सबसे जरूरी इस वक्त जो IMF के साथ जो हमने मुआहदा किया है और हमने इंटरिम गवर्नमेंट को सेव किया है, उसके अंदर कहीं ऐसी इंटरिम गवर्नमेंट पाकिस्तान के अंदर बने और वो जो माशी बुरान के अंदर फंस ना जाए और मुल्क को डिफॉल्ट की तरफ ना लेके चला जाए। तो उस हुकूमत के लिए हमने जो 9 महीने का IMF के साथ प्रोग्राम किया है, और इस प्रोग्राम से पाकिस्तान सेफ हो चुका है, और उस प्रोग्राम को कंटिन्यू 9 महीने करने के बाद जो आइंदा हुकूमत किसी भी पार्टी की बनेगी और उस हुकूमत ने फिर दोबारा IMF के साथ जो मुआहदा करना है कंटिन्यू वो करेगी। तो आप इसमें लेकिन उसका बड़ा इन्हिसार होगा कि इन 9 माह के दौरान क्या होता है, किस तरीके से, क्योंकि इससे पहले हमने देखा कि जो हमारे 22 प्रोग्राम थे वो मुकम्मल नहीं हो सके IMF के साथ। आपकी बात को आगे बढ़ाऊंगी। कंवर साहब आप मेरे साथ मौजूद हैं? कुंवर दिलशाद साहब मुझे सुन रहे हैं? आप मेरे साथ मौजूद हैं आप प्रोग्राम में? नाज़रीन राब्तो मुनक़िद थी वियो आहे। नज़ीर साहब हाणे ही त ॻाल्हि ॿुधाइनि पिया त असांजी सोच आहे त समूरियूं पार्टियूं गॾु थियनि, समूरी पार्टियुनि में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि आहे मुल्क जी, उनखे किथे ॾिसो पिया जेका ईंदड़ इलेक्शन आहे या जेके मामला वधनि पिया उहो किथे बिठल नज़र अचे पई PTI? मां सम्झां त तहरीक इंसाफ़ बि हिकिड़ी इन मुल्क जी पार्टी आहे। उते में तमामु घणा माण्हू आहिनि जेके मुल्क जे बारे में सुठी राय रखनि था। सुठी तमामु घटि माण्हू हुआ जेके
एक्सट्रीम जी हुनजी जेकी लाइन हुई ऐं उहो बि सॼो एंटी इंस्टीट्यूशन हुई। ऐं उन्हनि खे इहा ख़बर न हुई त जेका मुल्क आहे, माण्हू आहिनि पंहिंजी जॻह ते हूंदा आहिनि, इदारा पंहिंजी जॻह ते हूंदा आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि जी उहो न हुई। मुंहिंजे ख़्याल उनजे बावजूदि हुन पार्टी खे स्पेस मिलणु खपे, हुन पार्टी खे इलेक्शन में अचण जी इजाज़त हुजे, हुन पार्टी खे इलेक्शन लड़ण जो मौक़ो मिले ऐं हुन जा उम्मीदवार इलेक्शन में बीहनि, हुननि जे निशान सां बीहनि, उन्हनि खे को इलेक्शन में उनखे को पाबंदी न हुजे। ऐं कंहिं बि पार्टीअ ते पाबंदी लॻे तव्हां मसइले खे हल कोन था करे सघो, तव्हां हुन पार्टीअ खे प्रोसेस में आणे मसइले खे हल करे सघो था, हुनखे प्रोसेस में आणियो। ऐं जेकॾहिं हू तव्हांजी ॻाल्हि नथा सम्झनि पिया त उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि सम्झायो, उन्हनि खे कन्विंस कयो त बाबा हे जेको आहे मुल्क तव्हांजो बि आहे, असांजो बि आहे, हिन मुल्क खे असीं गॾिजी वठी हलणो आहे। ऐं जेकॾहिं ही एक्सट्रीम वारी लाइन वठिबी ऐं जेकॾहिं असीं इहो कंदासीं त बाबा जेकॾहिं असीं न आहियूं त भई केर बि कोन्हे, इहो थींदो ई न आहे, कॾहिं बि न हूंदो आहे। तव्हांखे हिकिड़ो वसीउल बुनियादु रहणो पवंदो आहे। ऐं इहा ठीकु आहे जेको पंहिंजो मियां अज़ीम साहिबु चवे थो, पार्टियुनि खे स्कोप हुजणु खपे त हिक ॿिए सां ॻंढिजनि, हिक ॿिए सां तालुकात सुठा हुजनि। हिक ॿिए जा दुश्मन न आहिनि, पॉलिटिकल डिफरेंसिस आहिनि, सियासी डिफरेंसिस आहिनि, सियासी इख़्तिलाफ़, ज़ाती इख़्तिलाफ़ न कंहिंजा बि न आहिनि। बाज़ पार्टियुनि ॿिनि पार्टियुनि खे ज़ाती तौर ते विक्टमाइज़ कयो आहे, इहो बि थींदो रहियो आहे, पाकिस्तान में थियो आहे। माण्हुनि खे पर्सनली विक्टमाइज़ कयो वियो आहे, माण्हू पर्सनली विक्टमाइज़ थिया आहिनि। हिकिड़े पॉलिटिकल माण्हूअ खां ॿिए पॉलिटिकल माण्हू खे विक्टमाइज़ कयो वियो आहे। हाणे हिन खे ख़तमु थियणु खपे वंस फॉर ऑल। हाणे असांखे अॻिते हलणो आहे, अॻिते हलणु खपे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल शानदार आहे, छो त पाकिस्तान पंहिंजी जुग्राफियाई हैसियत में शानदार आहे, पाकिस्तान मालामाल आहे वसाइल सां। तव्हां रुगो इनिशिएट कयो ऐं गवर्नेंस सुठी कयो, माण्हुनि खे ट्रांसपेरेंसी ॾियो ऐं माण्हुनि खे जेको आहे सो कंहिंखे कुल्हे ते खणी ऐं कंहिंखे हेठि किराए मामले खे न हलायो। मामिलो पाकिस्तान जो सॼो गॾु थी हलो, सभु गॾु हुजनि ऐं कंहिंखे टारगेट करे विक्टमाइज़ न कयो वञे। असां सम्झूं था त कंहिं पार्टीअ खे जो आहे जेकॾहिं माज़ी में कयो वियो आहे तो ग़लति आहे, हाणे जेकॾहिं कयो वञे तॾहिं बि ग़लति आहे। हाणे मां सम्झो पिया त हाणे उहा रियलाइज़ेशन मां सम्झां थो त रियलाइज़ेशन ॾे वञे पियो प्रोसेस, पर पार्टियूं जेके आहिनि उहे बि पंहिंजे पाण खे रियलाइज़ कनि ऐं जेकॾहिं हू सम्झनि था त ॿिया सभु ख़तमु थी वञनि असीं हुजूं, उहो ठीकु न हूंदो। केर बि ईअं नथो सम्झी सघे त बाक़ी सभु न हुजनि मां हुजां। इहो रवैयो रहियो आहे साबिक़ वज़ीर आज़म जो। हाणे चवे थो मूंसां केरु ॻाल्हाए कोन थो। बाबा तव्हां कंहिंसां ॻाल्हाईंदा न, 3.5 साल पौणा 4 साल तव्हां कंहिंसां न ॻाल्हायो। घटि में घटि इहो त चयो त मूं इहो ग़लति कयो हो त मां कंहिंसां ॻाल्हाईंदो न हुउसि। तव्हां घटि में घटि इहो चओ, घटि में घटि इहो अची ऐलान त कयो न, माण्हुनि जे आॾे चओ बाबा मुंहिंजो इहो रवैयो ठीकु न हुयो, मां जेको कुझु कयो ग़लति कयो आहे। ॿियो इहो त मां पंहिंजे पॉलिटिकल अपोनेंट्स खे गिरफ़्तार करी जेलनि में रखियो, इहो ठीकु न हुयो, मां ग़लति सम्झां थो, इहो ग़लति हुयो। ऐं तव्हां अॼु ताईं कुझु साबित बि न कयो। तव्हां चयो त हिननि खे गिरफ़्तार कयो ऐं तव्हांजी आर्डर ते बीठो हूंदो, नए वारो खणी डिघो माई माण्हुनि खे ॿधंदो हुयो। छा थियो ख़ुर्शीद शाह सां? ख़ुर्शीद शाह सां तव्हां कहिड़ी शइ हासिलु कई आहे या ॿियनि माण्हुनि खे तव्हां वरितो आहे, उन्हनि खे छा हासिलु कयो आहे? उन्हनि खां तव्हां 2 साल ख़ुर्शीद शाह जा करे विया। अच्छा ईअं ई ज़रदारी साहिब 14 साल करे विया। 2 दफ़ा टीप जेका जनम टीप 2 दफ़ा थी वेंदी आहे, जेकॾहिं माण्हू 7 साल काटे जेल में तो ॿाहिरि निकिरे त जेका जनम टीप पूरी आहे, 2 दफ़ा जनम टीप काटे चुको आहे। ऐं तव्हां हुन खां इहो कॾहिं बि पुछियो आहे कॾहिं स्टेट माफ़ी घुरी आहे? बाबा असां माफ़ी घुरूं था, तव्हांखे बिना कंहिं ट्रायल जे, बिना कंहिं कन्वेक्शन जे, कंहिं सज़ा जे, कंहिं अदालती सज़ा जे बग़ैर तव्हांखे असां 14 साल जेल में रखियो, माफ़ी था घुरूं। कंहिं माफ़ी घुरी आहे? या ईअं जेके बि माण्हुनि खे सज़ा थी आहे, छा उन्हनि खे बाक़ाइदा कन्वेक्ट करी तव्हां इहो कयो आहे, जेल में रखियो आहे? इलाही माण्हू आहे, मियां शहबाज़ शरीफ़ ते कोई जेल केरु साबित न थियो, जेल में रहियो आहे। मरियम नवाज़ ते कोई केस बाद में वञी तव्हां साबित कयो आहे, उनखां अवल तव्हां हुनखे जेल में रखियो वेठा हुया, ॿियनि माण्हुनि खे तव्हां जेल में रखियो वेठा। हाणे बि जेकॾहिं कोई जेल में आहे त उनखे जेल में न हुजणु खपे। सही, ठीकु। उन्हनि खे तव्हां मौक़ो ॾियो, उनखे विहारियो, उनखे जेको आहे उन सां राब्तो कयो, उनखे चओ बाबा अचो प्रोसेस में, जेको कुझु माज़ी में थियो सो थियो, हाणे असांखे गॾिजी हलणो आहे। इहो मुल्क आहे, इनखे असांखे गॾिजी वठी हलणो आहे। नाज़रीन, कंवर साहब से भी राब्तो बहाल हुआ है। कंवर साहब, बात हो रही है कि तमाम पार्टीज को प्रोसेस में लाना होगा, पाबंदी किसी मसले का हल नहीं, और फिर लाना होगा साथ सब स्टेक होल्डर्स को।
क्या कहेंगे आप उस ज़मन में? और फिर यहाँ पर ये भी बात हुई कि आने वाला जो वक्त होगा इलेक्शन के हवाले से ख़ास करके, तो उसमें ज़ाहिर है जो इस वक्त हुकूमती इत्तेहाद का हिस्सा हैं जो पार्टीज़, वो अपनी अपनी अलाइनमेंट किस तरह से उनकी होगी, पावर शेयरिंग में किसका क्या हिस्सा होगा, उस पर अभी से मशावरत का अमल जारी है। लेकिन कुछ और पार्टीज़ भी हैं जो हुकूमती इत्तेहाद में शामिल नहीं हैं, उनका क्या मुस्तकबिल देखते हैं आप? पाकिस्तान तहरीक इंसाफ को कहाँ देखते हैं आप खड़ा होता हुआ? इस्तेहकाम पाकिस्तान का क्या मुस्तकबिल आपको नज़र आता है? अब जैसे कि अभी इलेक्शन होने वाले हैं, वह अक्टूबर नवंबर में हों या ज्यादा से ज्यादा चले, आप इसको एक हफ्ता और आगे बढ़ा सकते हैं, लेकिन इलेक्शन तो 2023 में होते हुए नजर आ रहे हैं। सबसे बड़ी अहम बात है कि तमाम सियासी जमातें जो हैं उसमें इलेक्शन में हिस्सा लेंगी। किसी सियासी जमात को करदम करार नहीं दिया जा रहा, ये बिल्कुल वाज़ेह हकीकत है कि कोई पार्टी जो है गैर कानूनी करार नहीं दी जा रही। तमाम सियासी जमातों को इलेक्शन में हिस्सा लेने की मुकम्मल आज़ादी हासिल होगी। किसी को जहां अगर कोई सियासी क़यादत कोई नाहिल हो जाती है, वो आप उसको चैप्टर क्लोज कर दें, लेकिन उसकी नेक्स्ट जो है उसका मुतबादिल क़यादत तो होती है हर पार्टी में। तो अगर कोई सियासी पार्टी का कोई सरबराह कहीं आईनी की कानून की जद में आता है, वो तो ठीक है, आईन और कानून जद में तो आ सकते हैं, लेकिन मुतबादिल क़यादत तो साथ मौजूद है ना, तो मुतबादिल क़यादत तो इंतखाबात में हिस्सा ले सकती है, पार्टी तो बरकरार रहेगी। इस लिहाज से हमें नजर नहीं आ रहा। लेकिन एक बात जो सबसे मुझे नजर आ रहा है, ये पाकिस्तान की तारीख का बहुत शानदार मुस्तकबिल के लिहाज से यहाँ पे इलेक्शन होंगे और आवाम जो है वो जाग उठी है, आवाम में शौर पैदा हो चुका है, आवाम को अच्छाई और बुराई का अंदाजा हो चुका है। अब जितनी सियासी जमातें इत्तेहादी हो गैर इत्तेहादी हो, वो सबने पार्टी में इंतखाबात में सलोने एक नया पाकिस्तान का लफ्ज़ इस्तेमाल ना करें। नया पाकिस्तान कोई पाकिस्तान पाकिस्तानी है, लेकिन मुस्तकबिल जो है बड़ा शानदार मुझे नजर आ रहा है और इंतखाब में जो क़यादत आएगी वो पाकिस्तान को अगर नक्शा बदल देगी। तो ये आपको यकीन जाने आवाम का वोटर्स है और आवाम का वोटर 70% से ज्यादा हो जाएगा। आप ये भी यकीन जाने, कोई धांधली कोई गड़बड़ किसी किस्म की टेम्परिंग नहीं होनी। खुद आवाम पोलिंग स्टेशन पर पहुंच जाएंगे, अपना वोट कास्ट करेंगे, अपनी मर्जी का वोट कास्ट करेंगे और कोई मुदाखलत नहीं होगी। और केयर टेकर गवर्नमेंट जो आएगी वो भी अपनी जगह पे अच्छा काम करेगी, लेकिन सबसे बेहतरीन काम जो करेगा वो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान करेगा और किसी को भी टेम्परिंग होने की इजाजत नहीं देगा। अगर किसी ने किसी सूबे ने किसी मामले में इलेक्शन में गड़बड़ पैदा की या टेम्परिंग की, तो फिर आप यकीन जानेंगे इलेक्शन कमीशन 2023 का है, 2018 का नहीं है। बहुत बड़ा फैसला कर जाएगा, इतना बड़ा फैसला कर देगा पाकिस्तान की तारीख बदल जाएगी। इस इलेक्शन कमीशन को इतनी पावर दी गई है, अंदर विल पावर, कानून पहले में थी, विल पावर है, ये पाकिस्तान का नक्शा बदल देंगे। इस लिहाज से आप बेफिक्र रहिए। मैं यकीन दहानी तो नहीं कर सकती, मेरी हैसियत वो नहीं यकीन दहानी करने की, लेकिन जो मैं नजर आ रहा है वो इलेक्शन बड़े शानदार होंगे और कोई धांधली कोई गड़बड़ नहीं होगी। ठीक नवाब साहब, आखिर में कोई कॉमेंट पढ़ते तव्हां खां मियां साहब खां छा चवंदो तमाम घणा होपफुल आहिनि। कंवर साहब जी ॻाल्हाए कयो, तमामु हिन वक़्तु जेके पावर्स आहिनि इलेक्शन कमीशन के उहे शानदार आहिनि। इलेक्शन तमामु सुठी नज़र अचे पई असांखे, ख़ासि करे माज़ीअ जे भेट में। हीउ वक़्तु तमामु घणो मुख़्तलिफ़ आहे, रियलाइज़ेशन आहे, अवाम बाशऊर आहे, उन में बि कुझु एड कजो। ऐं ॿियो ख़ासि करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे कीअं ॾिसो पिया, किथे ॾिसो पिया इलेक्शन में बीठल? ॾिसो, हिन वक़्तु सियासत जो आम जेको रोल आहे असफ़ अली ज़रदारी साहिब जो आहे, सॼो इन चर्चे खे चेंज करण वारो, सॼो चर्चे खे हलाइण वारो ऐं 1963 जे आइन खे अॻिते वधाइण वारो असफ़ अली ज़रदारी साहिब बि आहे। हिन वक़्तु कोई कुझु बि चए, कोई छा बि चए, ऐं असफ़ अली ज़रदारी साहिब जो सियासत में आम रोल आहे, हू सियासत जो बादशाह आहे। तो उन में असीं डिनाइ नथा करे सघूं। बाक़ी हाणे असां खां पुछो त जेको आहे सो पीटीआई जो, मूंखे पीटीआई जो कोई बि मुस्तक़बिल नज़र नथो अचे। पीटीआई जहिड़े नमूने सां असांजे इदारनि ते या असांजे मुल्क ते हमला कया आहिनि, शायदि मूंखे न पियो लॻे त उनजो को अॻिते हली रोल आहे। ऐं इन खां अॻिते कुझु हिकु ॿी बि पार्टी आहे जंहिं कयो, उनजो रोल बि तव्हांजे साम्हूं आहे। ऐं हिननि बि ज्ञानवाणी जेको कयो, जेको पाकिस्तान ते हमला कया ऐं पाकिस्तान जे इदारनि ते या पाकिस्तान जी जेको मेन इदारो आहे उन ते जेके हिननि हमला कया,
ॾिसो हाणे असां सभिनी खे सम्झणु घुरिजे जेको असांजी हिफ़ाज़त कनि, जेको असांजे सरहदुनि ते वेही करे हिन मुल्क जी हिफ़ाज़त कनि, असां वेही ॾिसूं कयूं हू असांजी हिफ़ाज़त कनि। ऐं उन्हनि ते अगरि एॾा हमला थियनि त मुंहिंजे ख़्याल में इहो सुठो न थींदो ऐं उहो सुठो इनखे चइबो बि न, कोई बि सुठो न कंदो। ऐं दुनिया जा जेके माण्हू आहिनि उन ते थोरा दुश्मन ख़ुशी थिया आहिनि, पर जेके संजीदा माण्हू आहिनि त उन्हनि खे बि इहा ॻाल्हि सुठी न लॻी आहे। तो असांखे प्रोसेस में वञणु घुरिजे। नज़ीर साहब हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, नज़ीर साहब हिकिड़ो पढ़ियल लिखियो ऐं सुठो दाना काफ़ी आहे। असां सभिनी खे हिकिड़ो सम्झणु घुरिजे मुल्क लाइ, ऐं मुल्क लाइ सोचणु घुरिजे। ऐं मुल्क आहे त असीं सभु कुझु आहियूं, मुल्क खे अॻिते वधाईंदे करे असीं एतिरी मुल्क लाइ कयूं जेको इलेक्शन मुंहिंजे ख़्याल में फेयर एंड फ्री थिए ऐं जंहिंजो मैंडेट हुजे उनखे मैंडेट जो हक़दार बणायो वञे ऐं अॻिते वधिजे। ऐं हिन वक़्तु जेकी सिचुएशन आहे मुल्क जी तव्हांजे साम्हूं आहे, टे वक़्त जी मानी को नथो खाई सघे, हिन वक़्तु जेके हालात आहिनि उनखे अॻिते वधाईंदे करे मुंहिंजे ख़्याल में आसिफ अली ज़रदारी साहब जी गाइडेंस वठी वञे ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जो जेको रोल आहे मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो कंहिं सियासतदान जो कोन्हे जेको आसिफ अली ज़रदारी साहब जो रोल रहियो आहे, पाकिस्तान पीस पार्टी जो रोल रहियो आहे। ऐं मां इहो ई चवंदुसि त पाकिस्तान पीस पार्टी जा जेके मुतालबा आहिनि उहे मञा वञनि ऐं पाकिस्तान पीस पार्टी जो हिन मुल्क लाइ, हिन क़ौम लाइ, जमहूरियत लाइ शहीद ज़ुल्फ़िकार जी भुट्टे खां वठी। ठीक नवाब साहब, मियां साहब क्या ऐड करेंगे आप? जी, मैं ये कहना चाहता हूँ कि जो आज का हमारा प्रोग्राम है, देखें इसमें सबसे पहले मैं ये कहना चाहता हूँ कि अब अदारों को ये सोचना चाहिए, नए से नया एक्सपेरिमेंट नहीं करना चाहिए और जुडिशली, फौज और जो हमारे सियासी पार्टियां हैं सबको अपने अपने दायरे के अंदर पाबंद हो जाना चाहिए और पाकिस्तान के कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक अपना सियासी मामलात को भी देखना चाहिए, फौज को अपने मामलात देखने चाहिए, जुडिशली को अपने मामलात देखने चाहिए। ठीक मियां साहब, बहुत अहम बात के वक्त है अब अमल का और रियलाइजेशन के बाद जो आता है कि मैन उसको करना कैसे है। नज़ीर साहब फाइनल हमारो कमेंट। न मां सम्झां थो त इहो ज़रूरी आहे कि पाकिस्तान जी सभु धुरूं पंहिंजा इख़्तिलाफ़ ठीकु आहे, पंहिंजो नज़रियो बिल्कुलु ठीकु आहे, हर कंहिंखे पंहिंजे नज़रिए मुताबिक़, पंहिंजे तसवुर मुताबिक़, पंहिंजे ख़्याल मुताबिक़ अमल करणु खपे। बाक़ी हिकिड़ी शइ कॉमन आहे न, पाकिस्तान कॉमन आहे, पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन कॉमन आहे, पाकिस्तान जा इदारा कॉमन आहिनि, पाकिस्तान जेको आहे उहो हर कंहिंजो मुल्क आहे। इन खे बहितर कीअं कजे, सभिनीनि खे इन ते सोचे, अपोज़िशन में हुजनि, हुकूमत में हुजनि, ज़ात खे त मां हुजां त ठीकु आहे, न त बाक़ी सभु न हुजनि, बाक़ी केर बि न हुजे, बसि मां हुजां, इन मां निकिरणो पवंदो। सभिनीनि खे इहो सोचणो पवंदो हीउ मुल्क असांजो आहे, हिन में जेके 22 करोड़ माण्हू रहनि था उन्हनि जो मुस्तक़बिल असांजे हथ में आहे, पॉलिटिशियन जे हथ में आहे ऐं इदारनि जे हथ में आहे, उनखे बहितर कयो। माण्हू तमामु ॾुखिया आहिनि, माण्हू बुखिया आहिनि, माण्हुनि खे दवाई कोन थी मिले, माण्हुनि खे परेशानी आहे, माण्हुनि खे अन्न थो मिले, माण्हुनि खे पाणी कोन थो मिले, माण्हुनि खे ज़िंदगी जी सहूलियतूं कोन थी मिलनि, त उन ते गौर कयो, महिरबानी कयो, उन ते सोचियो। हाणे माण्हुनि खे डिलीवर कयो, इंसाननि खे डिलीवर कयो। बाक़ी ठीकु आहे, तव्हां पंहिंजी बि ख़िदमत कंदा रहंदो, पंहिंजी बि सियासत कंदा रहंदो, पर इन सियासत असल सियासत अवाम आहे। बिल्कुलु नज़ीर साहब, तमामु अहम ॻाल्हियुनि सां ई प्रोग्राम खे एंड कंदासीं। नज़ीर साहब, डगारी साहब, नवाब वसाण साहब, मियां अज़ीम साहब ऐं कुंवर दिलशाद साहब, सभिनी जी वरी महिरबानी। मां प्रोग्राम जे लाइ वक़्तु कढियो। नाज़रीन, गुफ़्तगू बाबति पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ूअ में महिमाननि सां गॾु। तेसिताईं ईंदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।